जन्नत जी बशारत। सैयद अब्दुल्ला इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबियनि जे सरदार ॿिन्ही जहाननि जे मालिक व मुख़्तार परवरदिगार असां बेकसनि जे मददगार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जंहिंखे रमज़ान जे इख़्तिताम जे वक़्तु मौत आयो उहो जन्नत में दाख़िल थींदो, ऐं जंहिंखे मौत अरफ़ा जे ॾींहुं यानी 9 ज़ुल्हज हराम जे ख़त्म थियण वक़्तु आयो उहो बि जन्नत में दाख़िल थींदो, ऐं जंहिंजो मौत सदके ॾियण जी हालत में आयो उहो बि जन्नत में दाख़िल थींदो। जेको ख़ुशनसीब मुसलमान रमज़ान जे महीने में इंतकाल करे थो उनखे क़ब्र जे सवालनि खां अमान मिली वेंदी आहे ऐं उहो क़ब्र जे अज़ाब खां बि बची वेंदो आहे ऐं जन्नत जो हक़दार करार ॾिनो वञे थो। जीअं हज़रात मुहद्दिसीन कराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जो कौल आहे त जेको मोमिन रमज़ान जे महीने में मरे थो उहो सिधो जन्नत में वेंदो आहे, ॼण उन जे लाइ दोज़ख जो दरवाज़ो बंदि आहे। सुभान अल्लाह।